अस्सलाम वालेकुम। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं त उहे शख़्स जेके चांहि पीअणु पसंदि कंदा आहिनि उहो पंहिंजे लाइ कहिड़ी चांहि जो इंतिख़ाबु करे सघंदा जेको उन्हनि लाइ काफ़ी सिहतमंद हुजे। यकीनन इहा चांहि असांजी ट्रेडिशनल चांहि न आहे जेका असां अमूमन पाकिस्तान में पीअंदा आहियूं। इहा चांहि आहे ग्रीन टी। आख़िर इहा ट्रेडिशनल चांहि छो न आहे ऐं ग्रीन टी छो आहे? जेका रिसर्च आई आहे जेका नई ऐं ग्रीन टी जे बारे में जेका असांखे ख़बर पई आहे अचो त हिन बारे में ॻाल्हायूं। सभिनि खां जेको पहिरियों वॾे खां वॾो फ़ाइदो आहे ग्रीन टी जो उहो इहो आहे त ग्रीन टी में बेइंतिहा सुठा एंटी ऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि। एंटी ऑक्सीडेंट सां मुराद आहे त अहिड़ा केमिकल्स जेके तव्हांजी जिस्म में सोज़िश खे घटाइनि। ग्रीन टी में तव्हांखे मिलंदा आहिनि कैटेकिन्स, स्पेशली इपीगेलो कैटेकिन्स गैलेट, जेके असां EGCG बि चवंदा आहियूं। इहे कैटेकिन्स तव्हांजा एंटी कैंसर हूंदा आहिनि, एंटी इंफ्लामेटरी हूंदा आहिनि ऐं तव्हांजी दिलि लाइ काफ़ी फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। अगरि तव्हां मॉर्टिलिटी रेट खे ॾिसो त कहिड़ियूं बीमारियूं जेके मोतवार साबित थींदियूं आहिनि उहो तव्हांजो कैंसर आहे, तव्हांजी दिली बीमारियूं आहिनि, तव्हांजो हाई ब्लड प्रेशर आहे, तव्हांजी ऑटोइम्यून बीमारियूं, शुगर जहिड़ियूं अची वियूं हुन में। त इहे जेका ग्रीन टी आहे ओवरऑल हिन सभिनि जे रिस्क फैक्टर खे घटाए थी। ऐं जेको ॿियो फ़ाइदो आहे ग्रीन टी इहो तव्हांजो वेट खे घटाइण में तव्हांजी मदद कंदी। जेको ग्रीन टी आहे उहो तव्हांजे हाज़मे वारे निज़ाम खे, मेटाबॉलिज़म खे फास्ट कंदो आहे ऐं फैट जी ऑक्सीडेशन कराईंदो आहे, तव्हांजी चर्बी खे बर्न आउट करण में तव्हांजी मदद कंदो आहे। हिकु रिसर्च पब्लिश थी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, हुन में इहो ॿुधायो वियो त जेका ग्रीन टी आहे उहा तव्हांजी कैलोरी बर्निंग ऐं फैट ऑक्सीडेशन खे फास्ट थी करे। त इहा पोइ हुन लाइ काफ़ी फ़ाइदेमंद थी। जेके पंहिंजो वज़न घटाइणु चाहिनि था त डेली बेसिस ते पंहिंजी ग्रीन टी जो इस्तेमालु कनि, गॾोगॾु वर्जिश कंदा अचनि। ऐं ग्रीन टी जो जेको टियों वॾो फ़ाइदो आहे त ग्रीन टी तव्हांजी दिलि जी सिहत लाइ काफ़ी बहितरीनु आहे। ग्रीन टी तव्हांजो ब्लड प्रेशर खे घटाए थी ऐं जेको तव्हांजो LDL कोलेस्ट्रोल आहे, जेको बैड कोलेस्ट्रोल आहे, उन लेवल्स खे बि ग्रीन टी घटाए थी। अगरि तव्हां ग्रीन टी डेली बेसिस ते वठंदा था अचो त उन सां ओवरऑल तव्हांजी जेका दिली सिहत आहे उहा बि काफ़ी बहितर थींदी ऐं तव्हांजो ब्लड प्रेशर ऐं तव्हांजो कोलेस्ट्रोल उन जी लेवल्स बि डाउन रहंदियूं। ऐं चोथों इहो फ़ाइदो आहे त जेको ग्रीन टी आहे उहो तव्हांजे कैंसर वारे ख़तरे खे घटाए थी। जेके एंटी ऑक्सीडेंट्स आहिनि, एंटी कैंसर प्रॉपर्टीज़ आहिनि ग्रीन टी जूं, उहे तव्हांजी स्ट्रेस, ऑक्सीडेटिव स्ट्रेस खे घटाईंदी। माना इहो अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें तव्हांजा सेल्स डैमेज थींदा आहिनि, जंहिंमें तव्हांजो DNA ख़तमु थींदो आहे सेल्स, हुनखे ऑक्सीडेटिव स्ट्रेस चवंदा आहियूं। कहिड़े कहिड़े कैंसर खां जेका रिसर्च ॿुधाए थी त ग्रीन टी फ़ाइदेमंद रही आहे, उहो तव्हांजो ब्रेस्ट कैंसर थी वियो, प्रोस्टेट थी वियो, कोलोरेक्टल कैंसर थी वियो। त जेके कैटेकिन्स आहिनि ग्रीन टी में उहे असांजे सेल डैमेज खां ऐं तव्हांजे ट्यूमर्स जी ग्रोथ खे इनहिबिट था कनि, रोकनि था। ऐं ग्रीन टी जो ॿियो वॾो इहो फ़ाइदो आहे त ग्रीन टी में रुॻो कैटेकिन्स खां अलावा हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ी शइ हूंदी आहे जंहिंखे असां L-थियनाइन चवंदा आहियूं। L-थियनाइन तव्हांजी दिमाग़ी सिहत लाइ काफ़ी बहितरीनु आहे। L-थियनाइन तव्हांखे अलर्ट रखंदी, तव्हांजी मेमरी खे शार्पन कंदी, तव्हांजे फोकस खे बहितर कंदी। ऐं जेके अल्ज़ाइमर्स बीमारी आहे, याददाश्त वारी बीमारी ऐं पार्किंसन जेका बीमारी आहे उन खां तव्हांखे बचाइण में काफ़ी मदद कंदी। ऐं नई रिसर्च मां इहो ई साबित थियो आहे जेका ग्रीन टी आहे उहा तव्हांजी इंसुलिन सेंसिटिविटी खे ई बहितर थी बणाए। तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान दुनिया में 3 नंबर ते आहे डायबिटीज़ जे मामले में। हर 10 माण्हुनि मां 3 माण्हुनि खे शुगर जो मसइलो आहे ई आहे। इहो इन करे आहे त असांजे जेके मुल्क में जेके मिठाण जी शयुनि जो इंटेक आहे उहो काफ़ी घणो आहे। उहो चाइना, इंडिया ऐं पाकिस्तान सां ई साॻियो ई मसइलो आहे। का ख़ुशी वारो इवेंट हूंदो या कंहिंजी का मङणी बि हूंदी या हल्की हल्की अगरि कंहिंखे का सेलिब्रेशन बि करणी हूंदी त मिठाई जो पैकेट वठी ईंदा। तंहिं करे जेका असांजी शुगर खे कंट्रोल करण लाइ तव्हांजी जेका ग्रीन टी आहे उहो बि काफ़ी घणो किरदारु निभाए थी। तव्हांजी इंसुलिन जेका सेंसिटिविटी आहे, जेके टाइप 2 शुगर वारा आहिनि, उन्हनि में इहा काफ़ी मददगार साबित थी सघे थी। त अगरि तव्हांखे पंहिंजी सिहतमंद ज़िंदगी गुज़ारणी आहे त तव्हां पंहिंजी ट्रेडिशनल चांहि खे रिप्लेस कयो ग्रीन टी सां। इहा फ़ाइदा कहिड़ा आहिनि? सभिनी खां पहिरियां जेको ग्रीन टी आहे उन में नेचुरली का कैलोरीज़ न हूंदी आहे। अगरि तव्हां खीरु वठो था, खीर में 100-150 कैलोरीज़ तव्हांखे खीर ऐं रुॻो खंड मां अचींदो। खीर जो ॿियो इहो मसइलो आहे त अॼुकल्ह तव्हांखे केमिकल वारो खीर सर्व कयो थो वञे। अगरि कंहिं बि होटल ते वञो, ढाबे ते वञो त अमूमन जेको खीर जी जेका प्यूरिफिकेशन आहे उन ते डाउट हूंदो आहे। ऐं सेकेंड ते आहे खंड। खंड हिकु मिठो ज़हर आहे जेको तव्हांखे अॻिते काफ़ी नुक़सानु ॾींदी। तंहिं करे तव्हांखे ट्रेडिशनल चांहि बजाए ग्रीन टी तरफ़ वञणु खपे। ऐं सेकेंड इहा पॉइंट आहे जो तव्हांखे पंहिंजी ट्रेडिशनल चांहि खे रिप्लेस करणु खपे ग्रीन टी सां, उहो इहो आहे त जेका ग्रीन टी आहे उन में एंटी ऑक्सीडेंट प्रॉपर्टीज़ काफ़ी घणियूं आहिनि। ट्रेडिशनल चांहि में जेके बि एंटी ऑक्सीडेंट प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं आहिनि जॾहिं उहे खीर वारे प्रोटीन सां मिक्सअप थी वेंदियूं आहिनि। त उमेद आहे दोस्तों तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी। सो थैंक यू। हाणे मिलंदासीं अगली वीडियो में।